वस्सलामु अला सय्यिदिल अंबियाइ वल मुरसलीन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन। अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लह व अशहदु अन्ना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। अम्मा बअद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर लईनिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वल्लज़ीना आमनू अशद्दु हुब्बन लिल्लाह सदक़ल्लाहु मौलानल अलीयुल अज़ीम। मुझा प्यारा दोस्तों, बुजुर्गों ऐं भाइरो, अल्लाह करीम जा लखें शुक्राना जंहिं यौम आशूरा जे ॾिहाड़े पंहिंजे सालिहनि जी संगत में अचण जी सआदत अता फरमाई आहे। खुश नसीब आहे वो मुसलमान, भाग ऐं बख़्त वारो आहे वो मुसलमान ईमान वारो जंहिंखे अल्लाह पंहिंजे सालिहन ऐं बरगुज़ीदा बाननि जी संगत में अचण जी सआदत अता फरमाईंदो आहे। हिक घड़ी बुज़ुर्गनि सां गुज़रे, कंहिं रब्बानी आलिम सां, अमल वारे इल्म वारे बुज़ुर्ग सां हिक घड़ी तव्हांजी गुज़रे, होॾां 100 साल इबादत कयो। 100 सालन जी इबादत खां या हिक घड़ी जेका अल्लाह वारनि जी सोबत में गुज़रंदी आहे वधीक अफ़ज़ल ऐं आला आहे। ज़ोर सां चओ सुभान अल्लाह। तव्हां जेके विच ते वण जे ओट में बीठा आहियो, जा तव्हां दोस्त वेही रहो, जीअं ॿाहिरां दोस्त अचनि था त उहे पोयां वेंदा त उन्हनि जी नज़र मुर्शिदनि ताईं पवंदी। वेही वञो, तव्हां दीदार कयो, ॿियनि जे लाइ बाइस फरहत बणिजो, सभई वेही वञो। अल्लाह ताला जे पाक कलाम कुरान मजीद फुरकान हमीद में जा चंद लफ्ज हिन फकीर तिलावत कया, जन में अल्लाह ताला इरशाद फरमायो त वल्लज़ीना आमनू अशद्दु हुब्बन लिल्लाह। ईमान वारन जी निशानी आहे, मोमिन उहो वा अल्लाह जो बरगुज़ीदा बानो उहो वा, अल्लाह जे मथां ईमान आण वारे जी निशानी आहे जो वो अल्लाह सां शदीद मोहब्बत रखण वारो हूंदो आहे। कुरान मजीद में अल्लाह ताला मोहब्बत लफ्ज इस्तेमाल कयो आहे, इश्क लफ्ज इस्तेमाल न कयो आहे। मोहब्बत यानी दिल जो गांढापो, दिल जो लगाव, दिल जो ताल्लुक, उथंदे वेंदे जंहिंजो ख्याल हुजे, खाईंदे पीअंदे जंहिं शइ जो ख्याल हुजे, तसव्वुर में जा ज़ात हुजे, मतलब इहो आहे त उन सां मोहब्बत आहे, उन सां चाहत आहे, उन सां उल्फत आहे। ईमान वारनि जे लाइ अल्लाह फरमायो मोहब्बत न रखंदा आहिनि अशद्दु हुब्बन लिल्लाह। उन्हनि जी मोहब्बत शदीद हूंदी आहे, उन जी मोहब्बत में शिद्दत हूंदी आहे, यानी कि हर हाल में उन्हनि जे ख्याल में, तसव्वुर में, ज़बान में, अमल में हिक ज़ात अल्लाह जी ज़ात हूंदी आहे। वरी जो सुभान अल्लाह। ईमान वारो उनखे चइबो आहे, मोमिन उनखे चइबो आहे जेको अल्लाह जी मोहब्बत रखण वारो हुजे, अल्लाह जी चाहत रखण वारो हुजे, जंहिंजे सीने में अल्लाह जी मोहब्बत अची वञे ऐं शिद्दत सां मोहब्बत अची वञे। दिलबर आबाद शरीफ में अचण वारो, मुझे पीर कामिल जी सोहबत में वेहण वारो, अल्लाह तो फरमायो उन जो नालो मां मोमिननि जी लिस्ट में लिखाए छॾींदो आहियां। वरी जो सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। हाणे इहा मोहब्बत किथां मिलंदी? अल्लाह जी शदीद मोहब्बत, शिद्दत सां मोहब्बत कीअं हासिल थींदी? अल्लाह जी मोहब्बत माण्हू खे कीअं नसीब थींदी? मदीने वारे साईं जी बारगाह में अचूं, या रसूल अल्लाह तव्हां ॿुधायो, हे हबीब तव्हां ॿुधायो, हुकुम फरमायो। रब फरमायो आहे मूं अल्लाह सां मोमिन शदीद मोहब्बत रखंदा आहिनि। इहा मोहब्बत किथां पैदा थींदी? उल्फत किथां पैदा थींदी? इहा चाहत कीअं नसीब थींदी? अल्लाह जे हबीब फरमायो तव्हां मूं मोहम्मद करीम सां मोहब्बत रखण वारा थियो, तव्हांखे अल्लाह जी मोहब्बत खुद ब खुद नसीब थी वेंदी। अञा ज़ोर सां चओ सुभान अल्लाह। बल्कि कुरान फरमायो, अल्लाह जो कलाम आहे, कुल इन कुंतुम तुहिब्बून अल्लाह फत्तबिऊनी युहिब्बुकुमुल्लाह। ए मुझा दिलबर नबी फरमा पंहिंजी उम्मत खे, चओ पंहिंजी उम्मत खे, जे तव्हां चाहियो था त अल्लाह जा महबूब बणिजी वञो, तव्हांजे सीने में रब जी मोहब्बत अची वञे, तव्हां रब जा महबूब बणिजी वञो, अल्लाह तव्हांजो महबूब बणिजी वञे, उन जो वाहिद हिकिड़ो रस्तो आहे
त तवा मु मोहम्मद करीम जी पैरवी करण वारा थियो मुंजा बणजी वञो मु नबी जा बणजी वञो जेको मुंजो बणजी वियो सो अल्लाह जो बणजी विंदो अञा जोर सां चो सुभान अल्लाह ये थकल थकल सुभान अल्लाह ता जो गर्मी भी कोने का माशाअल्लाह मुझे पीर कामिल जो फैज़ आ ये थदड़ी हीर भी खुली आ सुबह जो थदो मींह भी वसियो आ मौसम भी साज़गार आ इंशाअल्लाह सुकून सां वही ज़िक्र हुसैन ॿुधंदासीं ईमान जो तरो पढ़ो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह का ज़बान खामोश न रहे गज्जी नबी आले नबी ते दुरूद पढ़ो सल्लल्लाहु अल्लाह जो कुरान तो फरमाए जे तवा के अल्लाह जी मोहब्बत खपे रब जी चाहत खपे ए दुनिया वारो पो मदीने वारे साईं जो दर वठो मुझे दिलबर नबी सा मोहब्बत जो ताल्लुक जोड़ियो जेके मुस्तफा जो दर मिली वने सीने में मदीने वारे जी मोहब्बत अची वने अल्लाह रब्बुल इज्जत जी मोहब्बत खुद ब खुद उन जे दिल में पैदा थींदी वींदी सुभान अल्लाह ये मुमकिन ही ना है ये मुमकिन ही ना है तवाजे दिल में अल्लाह जी मोहब्बत इए दाखिल थी वने नबी जो दर छड़े दियो इए अल्लाह जी मोहब्बत नसीब थी वने लाजिम है ये बई शयूं एक बे के लाजिम ऐं मलजूम आहिन रब जी मोहब्बत तडे मिलंदी जडे दिल में मदीने वारे साईं जो इश्क पैदा थींदो सुभान अल्लाह भला महबूब जी मोहब्बत किथा मिलंदी मदीने वारे जी चाहत किथा मिलंदी मदीने वारे जी उल्फत किथा मिलंदी दिल ते चवे थी महबूब सा मोहब्बत रखो उन जो दसब मुझे दिलबर नबी सोहणन जे सरदार मिस्कीनन जे मददगार अड़ियन जे आधार गमगीनन जे गमख्वार मिठे मोहम्मद मुस्तफा मुख्तार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जे मुझी मोहब्बत खपे मु मोहम्मद करीम जो दर खपे मुझी शिफात खपे मुझी उल्फत खपे जे मुझा बणजण चाहो था ए दिलबराबाद में अचण वारो नबी फरमायो त तवा मुझी आल सा मुझी इतरत सा मुझे आल बेतन सा ये चवा त इमाम हुसैन सा मोहब्बत रखो जे जे सीने में मुझे इमाम हुसैन जी मोहब्बत अची वने समझो या हुसैन जी मोहब्बत नाही ऐन मदीने वारे साईं जी मोहब्बत जोर सां चओ सुभान अल्लाह खुश नसीब वो मुसलमान भाग वारो वो बख्त वारो वा मुसलमान जे दिल में इमामन जी मोहब्बत अचे आल बैतन जी मोहब्बत अचे जी ज़बान ते जिक्र इमाम कासिम जो आ जी ज़बान ते जिक्र इमाम अली असगर जो आ जे सुकून मिले तो हजरत इमाम अली अकबर जी सूरत जो जिक्र बुधंदे हजरत अब्बास जो जिक्र कंदे सुकून मिले हजरत इमाम हुसैन जे शहजादन जो जिक्र कजे और मोहम्मद जो जिक्र कजे असहाब हुसैन जो जिक्र कजे जे दिल के फरहत मिले खुदा जी इज्जत जो कसम आ यो जिक्र हुसैन करण ऐन मदीने वारे साईं जी मोहब्बत महबूब जे जिक्र जे मुतरादिफ आहे मान थो चवा मुझे दिलबर नबी फरमायो मुझे साईं फरमायो तो हुसैन मिन्नी व अना मिन हुसैन हुसैन मुमवा मा हुसैन मजवाया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व तस्लीम सुभान अल्लाह मना नबी फरमायो हुसैन मुमवा मा हुसैन मजवाया छा मतलब है इन जो केड़ो फलसफो आ इन में नबी छापे बुधाण चाहो नबी केड़ो दर्स देण पे चाहो पांजी उम्मत के केड़ी गाल सेखारण पे चाही असा सबनी के मदीने वारे साईं सेखारियो तो मुझो दर खपे तो पांजो हथ इमाम हुसैन जे हथ में मिलायो
चो सुभान अल्लाह। मुझे मुर्शिद दिल पर साईं फरमायो बख्तवारो भलारो हुआ भागवारो भलारो हुआ पंजतन सांचे जो प्यारो आहे। दिल खोले चो सुभान अल्लाह। बख्तवारो भलारो हुआ भागवारो भलारो हुआ पंजतन सांझे जो प्यारो आहे। रहमतूं बरकतूं सब उन्हैया ले रहमतूं बरकतूं सब उन्हैया ले बेड़ो उन जो सदा पारो आहे। ऐ पंजतन जी मोहब्बत मवदत उन जे बदले में इज्जत ऐं जन्नत। आ खुदा पाक उन साण राज़ी आ खुदा पाक उन साण राज़ी जेको पंजतन जो हुबदारो आहे। अञा ज़ोर सां चओ सुभान अल्लाह। दिल नथी ठरे। सदाए मदीने वारे साईं जो उम्मती सदाए मुझे दिलबर नबी जो उम्मती ऐं वरी इमामन सां बुग़्ज़ रखे मदीने वारे साईं जी आल जो ज़िक्र ॿुधी कावड़ जी पवे। मुहर्रम जो महीनो अचे भितूं खोटींदो वते ज़मीन खोटींदो वते त मां अहल बैतन जे ज़िक्र के केड़े न केड़े नमूने सां पोइते कया। नबी साईं फरमायो मन अबगद अहदम मिन अहल बैती हुरिम शफाअती। जे मानू मुझे अहल बैतन मां के हिक सां भी बुग़्ज़ रखियो के हिक सां भी इनाद रखियो उन जे मथा क़यामत जे ॾियारे मुंहिंजी शिफात हराम थी वेंदी। शिफात नसीब कोन थींदी। मुंहिंजी शिफात उन के मिलंदी मज़मून मुखालिफ इहो थियो त शिफात मुस्तफ़ा जी उन के मिलंदी जेको इमाम हुसैन जो जिक्र करे। मुझे इमाम जी याद में लुढ़क बहाए। हजरत इमाम हुसैन जो जिक्र बुधी दिल के सुकून पहुंचाए। क़यामत जे दिहाड़े उथंदो महशर जे मैदान में उथंदो मुझो साईं फरमाईंदो ओरे आ मुझा उम्मती जो तुझी दिल मुझे हुसैन सा हुई। 10 मुहर्रम ईंदी हुई मुझे इमामन जो जिक्र कंदो हुए मुझे बचड़न जी याद में वक्त गुजारींदो हुए। खुदा जी इज्जत जो कसम नबी खुद घुराए अहल बैतन जे हुबदारन के पाण सां गडाए जन्नत में वठी।